अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या रब्बी शुक्रन हदैत क़ल्बी शुक्रन नव्वरत दरबी शुक्रन शुक्रन या रब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तक़ू यौमन तुरजऊन फ़ीहि इलल्लाह सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिम मा कसबत व हुम ला युज़लमून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कय्यिसु मन दान नफ़्सहु व अमिल लिमा बअदल मौत। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, कुरान करीम मां हिकु अज़ीम आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। हिन आयत मुबारका में अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे बाननि खे उन ई ॾींहं खां डिॼण जो हुकुम ॾिनो आहे जंहिं ॾींहुं पूरी इंसानियत खे बल्कि तमाम मखलूक खे अल्लाह सुब्हानहु व तआला जे साम्हूं हाज़िर कयो वेंदो। ऐं हीअ दुनिया जी ज़िंदगी जेतिरी बि इंसान खे मिली आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां कंहिंखे त वधीक टाइम मिलंदो आहे दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, कंहिंखे मुख़्तसर टाइम। लेकिन जेको बि इंसान जेतिरो बि टाइम हिन दुनिया जे अंदरि ज़िंदगी बसर करे थो, उन जी पूरी ज़िंदगी जो बुलूगत खां पोइ जो पूरो हिसाब किताब अल्लाह सुब्हानहु व तआला खे हिकु ॾींहुं इंसान खे ज़रूरु ॾियणो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको मक्की दौर हो, उहो मक्की दौर इन्हनि ॿिनि दावत जे अहम नुक़्तनि ते मुश्तमिल हो। बुनियादी दावत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अक़ीदा तौहीद जे हवाले सां, अल्लाह सुब्हानहु व तआला इंसान जो अकेलो ख़ालिक, मालिक, राज़िक, माबूद, मुश्किल कुशा, हाजत रवा है। हर क़िस्म जो नफ़ो ऐं नुक़सान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहे। ऐं ॿियो नबी अलैहिस्सलाम जे दावत जो बुनियादी नुक़्तो इहो हो ऐं इहो अक़ीदो माण्हुनि जे ज़हन में विहारण जे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वॾी महिनत कई त जेको इंसान हिन दुनिया जे अंदरि आयो आहे, इन ते हिकु ॾींहुं मौत ज़रूरु ईंदो। ऐं वरी जंहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन इंसान खे पहिरीं दफ़ा पैदा कयो आहे, उहो रब वरी ॿीहर इंसान खे ज़िंदा कंदो ऐं इन इंसान खे, हिन मखलूक खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं हाज़िर कयो वेंदो ऐं हिसाब किताब ॾिनो वेंदो। त फरमाई वत्तक़ू यौमन तुरजऊन फ़ीहि इलल्लाह, ऐं इंसानो उन ॾींहं खां डिॼी वञो जंहिं ॾींहुं तव्हां सभिनी खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ मोटायो वेंदो। माना तमामु ॾुखियो मरहलो हूंदो, तमामु मुश्किल मरहलो हूंदो, जॾहिं इंसान खे पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अदालत में पेश कयो वेंदो। फरमाई सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिम मा कसबत व हुम ला युज़लमून। पोइ हर नफ़्स जेकी बि कमायो दुनिया जे अंदरि, उहो चङी महिनत कयाई, सुठा कम कयाई, ख़ैर ऐं भलाई जा कम कयाई या बुराई जा कम कयाई, गुनाहनि जा कम कयाई, उन्हनि सभिनी जो इंसान खे पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। अलबत्त
नेकियनि जो बदिलो अल्लाह सुब्हानो ताला पंहिंजे ख़ासि फज़ल ऐं महिरबानी सां पंहिंजे ॿारनि खे वधाए ॾींदो। लेकिन उनजे नेकी ऐं उन जो गुनाह उन जो मुकमल बदिलो उनखे मिलंदो वधीक अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां, पंहिंजे फज़ल ऐं महिरबानी सां, पंहिंजे ख़ुसूसी बाज ऐं नवाज़िश सां अल्लाह ताला पंहिंजे मोमिन ॿारनि खे उन्हनि जे नेकियनि जो उन खां वधायो बदिलो ॾिए थो। मिसाल जे तौर ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस में खोड़ सारा अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि, पर पाण फरमायूं हिकिड़ो माण्हू निमाज़ बाजमात पढ़े थो, उनखे 25 निमाज़नि जो या 27 निमाज़नि जो सवाबु मिले थो। हालांकि जेकॾहिं उन इंसान खे हिकिड़ी निमाज़ पढ़ी अथसि, हिकिड़ी निमाज़ जो सवाबु मिले त मुकमल इंसाफ़ आहे, बहाने सां का ज़्यादती कोन्हे, छो त हिन निमाज़ हिकिड़ी पढ़ी आहे, उन जे हिकिड़ी निमाज़ जो मुकमल सवाबु अल्लाह ताला हिनखे ॾेई छॾे, इहो इंसाफ़ आहे। लेकिन अल्लाह ताला ख़ासि पंहिंजे फज़ल ऐं महिरबानी सां, ख़ासि पंहिंजे नवाज़िश सां अल्लाह ताला खे पंहिंजे बहाने जो इहो अमल एतिरो पसंदि अचे थो, अल्लाह सुब्हानो ताला उनखे 25 दर्जा वधीक ऐं बाज़ रिवायतनि जे अंदरि अचे थो 27 दर्जा वधीक अल्लाह ताला सवाबु ॾिए थो। या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं हदीसूं जेके मौजूदु आहिनि त जेकर मस्जिद नबी में हिकिड़ी निमाज़ पढ़णु नबी अलैहिस्सलाम फरमायो 1000 निमाज़नि जो सवाबु, ऐं जेको आहे सो बैतुल्लाह जे अंदरि मस्जिद हराम जे अंदरि हिकु निमाज़ पढ़ण जो सवाबु 1 लख निमाज़नि जो सवाबु। इहो अल्लाह ताला जी बाज है, अल्लाह ताला जो फज़ल ऐं महिरबानी आहे। जेकॾहिं उहो रब्बुल आलमीन बाने खे हिकिड़ी निमाज़ जो मुकमल सवाबु ॾेई छॾे त हुन जे लाइ बाने सां इंसाफ़ थी वियो। त हिन आयत मुबारका जे अंदरि अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो सुम्मत वफ़ा कुल्लु नफ्सिन मा कसबत वहुम ला युज़लमून। फरमाई हर इंसान दुनिया जे अंदरि जेकी कमायो आहे उनजो उनखे पूरो बदिलो मिलंदो, हिन सां ज़ुल्म कोन थींदो, नाइंसाफ़ी कोन थींदी। हा, हिन सां जेको आहे सो भलायूं थींदियूं, बाजे महिरबानी थींदी, अल्लाह ताला पंहिंजे ख़ासि महिरबानी ऐं फज़ल सां हिन जे दर्जात में बुलंदी कंदो, हिन जे नेकियुनि में इज़ाफ़ो कंदो, पर कमी कोन थींदी। जेतिरी नेकी करे उन खां हिन खे अजर घटि मिले ईअं कोन थींदो। जेतिरो कयाई उहे गुनाह कया हुजनिसि या नेकी जा कम कया हुजनिसि, अल्लाह ताला हिन खे पूरो बदिलो ॾींदो। फरमाए उन ॾींहं खां ॾिजो जॾहिं तव्हांखे अल्लाह सुब्हानो ताला जे साम्हूं हाज़िर कयो वेंदो, अल्लाह ताला जे साम्हूं तव्हांखे हिसाबो किताब वरितो वेंदो। इन ॾींहं खां छो ॾिॼारियो वियो आहे? इन जे करे त इहो ॾींहुं इंतिहाई ख़तरनाक ॾींहुं आहे, जंहिंखे क़यामत जो ॾींहुं चयो वञे थो, बास बादल मौत जो अक़ीदो चयो वञे थो। इहो ॾींहुं इंतिहाई ख़तरनाक ॾींहुं आहे, जॾहिं क़यामत जे ॾींहुं इंसान जो पंहिंजो जिस्म, जंहिंखे दुनिया जे अंदरि दुनिया जी ज़िंदगी इख़्तियारी ज़िंदगी आहे, उन में इंसान जीअं इस्तेमालु करे थो, इंसान जो जिस्म इस्तेमालु थिए थो। हथनि खे तव्हां जीअं इस्तेमालु करियो, नेकी जे कमनि में इस्तेमालु करियो, बुराई जे कमनि में इस्तेमालु करियो, हथनि खे इस्तेमालु थियणो आहे। पेरनि खे इंसान जीअं इस्तेमालु करे, पेर इस्तेमालु थियनि था। अखियूं, कन, जिस्म जा जेके बि उज़व आहिनि उन्हनि जो असीं सही इस्तेमालु करियूं, तोड़े ग़लति इस्तेमालु करियूं, जिस्म जा उज़व इस्तेमालु थियनि था, छो त उहे असांजे इख़्तियार में आहिनि। पर क़यामत जो ॾींहुं एॾो ख़तरनाक ॾींहुं हूंदो जॾहिं इंसान जो पंहिंजो जिस्म बि पंहिंजे इख़्तियार में कोन हूंदो, इंसान जो पंहिंजो जिस्म बि पंहिंजे वस में कोन हूंदो, इंसान जा पंहिंजा हथ, पंहिंजूं अखियूं, पंहिंजा कन, उहे बि हिन जे पंहिंजे इख़्तियार में कोन हूंदा। अंदाज़ो लॻायो, अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान करीम जे अंदरि फरमाए थो त क़यामत जे ॾींहुं जेके नेक इंसान हूंदा उन्हनि जो अमाल नामो उन्हनि जे साॼे हथ में ॾिनो वेंदो, जेके बदकार हूंदा, गुनाहगार हूंदा, मुजरिम ऐं ॾोहारी हूंदा, उन्हनि जो अमाल नामो उन्हनि जे खाॿे हथ में ॾिनो वेंदो। अल्लाहु अकबर। लेकिन हिन में अंदाज़ो लॻायो, कॾहिं हिन ॻाल्हि ते गौर कयो आहे त जंहिं इंसान खे खाॿे हथ में अमाल नामो मिलंदो उन ई इंसान खे एतिरो इख़्तियार न हूंदो जो हू अमाल नामो पंहिंजे साॼे हथ में पकिड़े सघे, एतिरो बि इख़्तियार न हूंदुसि। दुनिया जे अंदरि त पंहिंजे हथनि खे जीअं इस्तेमालु करे इंसान आज़ादु आहे, इस्तेमालु करे सघे थो, पर क़यामत जे ॾींहुं इंसान एतिरो मजबूर हूंदो, एतिरो लाचार ऐं बेवस हूंदो जो पंहिंजे खाॿे हथ में जेका शइ पकड़ियल अथसि उन खे पंहिंजे साॼे हथ में पकड़े कोन सघंदो। उन जे करे अल्लाह ताला फरमायो वत्तक़ू यौमन तुरजऊन फीहि इलल्लाह, उन ॾींहं खां तव्हां ॾिजो जंहिं ॾींहुं तव्हां सभिनी खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ मोटायो वेंदो। उन ॾींहं खां ॾिजो, उहो ॾींहुं इंतिहाई ख़तरनाक आहे, उन ॾींहुं इंसान इंतिहाई लाचार हूंदो, इंतिहाई मजबूर ऐं बेवस हूंदो, इंसान हिन जे वस में का शइ कोन हूंदी। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस सही बुखारी में किताब रिकाब में मौजूदु आहे। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था हिकिड़े माण्हू खे
अज़ाब अल्लाह सुब्हानो ताला कहिड़ो ॾींदो, सज़ा छा हूंदी हुनजी? उन जो मोह अल्लाह सुब्हानो ताला जहन्नम जे बाहि जे तरफ़ करे उनखे बीहारे छॾींदो। बाहि खां परे हूंदो, बाहि अंदरि दाख़िल कोन हूंदो, लेकिन बाहि जे तरफ़ सिर्फ़ु हिन जो मोह हूंदो। जॾहिं हिनखे जहन्नम जी बाहि जी गरमाइश सताईंदी, जॾहिं हिनखे तकलीफ़ पहुचंदी, मोह जी खल सड़ंदी, जिस्म ताईं हुनजी गरमाइश पहुचंदी, तॾहिं अल्लाह सुब्हानो ताला खे अर्ज़ु कंदो। हदीस अल्फाज़ आहिनि, या रब इसरिफ़ वजही अनिन नार, ऐं मुंहिंजा अल्लाह, ऐं मुंहिंजा बाजारा महिरबान रब, मुंहिंजे मोह खे जहन्नम जे बाहि खां फिराए छॾ। बसि मुंहिंजे मोह खे सिर्फ़ु जहन्नम जे बाहि खां फिराए छॾ। वॾी तफ़सीली हदीस आहे। इहो आख़िरी इंसानु आहे जेको जन्नत में वेंदो, वॾा सवाल करे, वॾा अहदो मिसाक करे अल्लाह सुब्हानो ताला सां, उन खां पोइ जन्नत में वेंदो। पर हिते सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इंसानु एतिरो लाचार आहे, एतिरो मजबूर आहे आख़िरत वारी ज़िंदगी में, जो हिनखे पंहिंजो कंधु फेराइण जो बि हुकुम कोन्हे। हिनखे इख़्तियार न आहे जो पंहिंजो सिर्फ़ु कंधु घुमाए सघे। हिते सॼो घुमी वञे थो, अल्लाह जे घरनि खे पुठी ॾिए थो, अल्लाह जे दीन खे पुठी ॾिए थो, अल्लाह जे पैगंबर जे सुन्नतनि जी मुखालफ़त करे थो, तौहीद जी मुखालफ़त करे थो, अक़ीदे जे हवाले सां शिरक जे अंदरि जेको सो हलियो वञे थो, अल्लाह जे क़ुरान खे पुठी ॾेई छॾे थो। लेकिन क़यामत जे ॾींहुं एॾो ख़तरनाक ॾींहुं हूंदो, अख़रवी ज़िंदगी एॾी ख़तरनाक ज़िंदगी हूंदी, ख़ौफ़ज़दा ज़िंदगी हूंदी, जंहिंमें इंसान जे इख़्तियार में न हूंदो जो इंसानु पंहिंजो कंधु घुमाए सघे। सिर्फ़ु कंधु घुमाइण जे लाइ अल्लाह सुब्हानो ताला खे दरख़्वास्तूं करणियूं पवंदियूं, अल्लाह सुब्हानो ताला खे सवाल करणा पवंदा, अल्लाह सुब्हानो ताला जे साम्हूं आजियूं इनकिसारियूं करणियूं पवंदियूं। या रब इसरिफ़ वजही अनिन नार, ऐं मुंहिंजा रब मुंहिंजे चहिरे खे सिर्फ़ु जहन्नम जे बाहि खां फिराए छॾ। बसि एॾो इंसानु मजबूर हूंदो, एतिरो लाचार हूंदो। जामे तिरमिज़ी जे अंदरि रिवायत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, ला यज़ाला क़दम अब्दिन, बाने जा पेर बि हिकिड़ी जॻह तां हिली चुरी कोन सघंदा जेसि ताईं हू पंहिंजी ज़िंदगी जो हिसाब न ॾे। सवालो किताब जेके अल्लाह सुब्हानो ताला हिसाब जा सवाल कंदो हिन खां, उन्हनि जा जेसि ताईं जवाब न ॾे, पंहिंजो पेर ज़मीन तां चोरे कोन सघंदो। यानी इंसानु मुकम्मल तौर ते बाउंड हूंदो, मजबूर हूंदो, पंहिंजो जिस्म पंहिंजे वस में न हूंदसि। अल्लाहु अकबर। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह सुब्हानो ताला इरशाद फरमायो त ही क़यामत जो ॾींहुं एॾो हैबतनाक ॾींहुं आहे, यौम युहशरु आदाउल्लाहि इलन नार फहुम यूज़ऊन। फरमाए जॾहिं अल्लाह जे दुश्मननि खे जहन्नम जे बाहि जे तरफ़ जमा कयो वेंदो, टोलनि जे सूरत में हिननि खे तक़सीम कयो वेंदो। हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम समउहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम, जॾहिं जहन्नम जे बाहि वटि पहुचंदा, हिननि जा हथ, हिननि जूं अखियूं, हिननि जा कन, हिननि जे जिस्म जी खल इंसान जे ख़िलाफ़ गवाही ॾींदी त तो मूंखे किथे इस्तेमालु कयो। इंसानु सम्झे थो दुनिया जे अंदरि ऐं हथनि सां जेको ग़लति कमु करियां पियो, इहो राज़ आहे, इन जी मूंखे ख़बर आहे, ॿिए कंहिंखे बि ख़बर कोन्हे। पर इहो राज़, इहे राज़दान हथ जेके असांजा आहिनि दुनिया जे अंदरि, इहे ख़ुदि इन राज़ खे क़यामत जे ॾींहुं फाश कंदा। अल्लाह सुब्हानो ताला जे साम्हूं इन राज़ खे खोलींदा। क़ुरान चवे थो इंसान जूं अखियूं, इंसान जा कन, इंसान जे जिस्म जी खल जेका आहे उहा क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदी। वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना, पंहिंजे जिस्म जे खलनि खे चवंदा। इहो लफ़्ज़ जमा छो आंदो वियो आहे त इन में अखियूं बि आहिनि, कन बि आहिनि, हथ बि आहे। इंसानु पंहिंजे जिस्म सां मुखातिब थी करे चवंदो लिम शहिदतुम अलैना, तव्हां असांजे ख़िलाफ़ गवाही छो ॾिनी आहे? दुनिया में असां तव्हांखे जीअं इस्तेमालु कयो पिए, तव्हां इस्तेमालु थिया पिए, अॼु क़यामत जे ॾींहुं तव्हां असांजे ख़िलाफ़ गवाही छो ॾिनी आहे? लिम शहिदतुम अलैना वक़ालू अंतकन अल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शै, तॾहिं इंसान जो जिस्म इंसान सां मुखातिब थी करे चवंदो त अॼु उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे, जंहिं हर शइ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे। दुनिया जे अंदरि जेके बेज़ुबान जानवर हुआ उहे बि अॼु ॻाल्हाइनि पिया, बकरियूं बि ॻाल्हाइनि पियूं, जानवर ॻाल्हाइनि पिया, पंहिंजा बदिला जंहिंसां ज़्यादती थियल आहे उहे अल्लाह सुब्हानो ताला सां ॻाल्हाए पंहिंजो इंसाफ़ वठनि पिया। अंतकन अल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शै, उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर शइ खे अॼु ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे। उन रब अॼु असांखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे। इंसानु कॾहिं गुनाह कंदे सोचे थो त आउं पंहिंजे जिस्म खे इस्तेमालु करियां थो गुनाह जे अंदरि, उहो अखियुनि खे इस्तेमालु करे, तोड़े कननि खे इस्तेमालु करे, हथनि खे इस्तेमालु करे, लेकिन कॾहिं इंसानु सोचियो आहे त इहे हथ, इहो जिस्म क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही ॾींदो। अल्लाहु अकबर। कॾहिं इंसानु सोचींदो न आहे, बल्कि हेॾा होॾा ॾिसंदो आहे गुनाह कंदे त केरु ॾिसे थो कोन पियो। गवर्नमेंट, हुकूमत, पुलिस, दुनिया, मुंहिंजो को ज़िम्मेदार माण्हू, मुंहिंजो को सरपरस्त,
उहो त मूंखे ॾिसे न पियो, लेकिन करे इंसान इहो गौर नाहे कंदो, इहो नाहे सोचींदो, इहो तसवुर नथो करे त मुंहिंजो हीउ जिस्म ख़ुदि जेको आहे इहा हिकिड़ी एजेंसी आहे मूं ते मुक़ररु कयल, जेका क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा राज़ खोलींदी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, त इहो ॾींहुं एॾो ख़तरनाक ॾींहुं आहे जॾहिं इंसान जो जिस्म जा उज़व इंसान जे ख़िलाफ़ थी वेंदा, ज़ुबान ख़ामोश थी वेंदी, जिस्म ॻाल्हाइणु लॻंदो। ऐं उन मौक़े ते एॾो ख़तरनाक ऐं हैबतनाक ॾींहुं जॾहिं इंसान खे का बि शइ फ़ाइदो कोन ॾींदी। इंसान जा दोस्त, अहबाब, रिश्तेदार, का बि शइ इंसान जे लाइ फ़ाइदेमंद न आहे। अॼु दुनिया जे अंदरि असां तव्हां पंहिंजे मफ़ाद ख़ातिर बि खोड़ सारा गुनाह करियूं था, पर दोस्तनि ख़ातिर बि केतिरा ई गुनाह कंदा आहियूं। रिश्तेदारनि जे लाइ, उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ बि केतिरियूं अलाह ताला जूं नाफ़रमानियूं कंदा आहियूं। यार, दोस्त जी मर्ज़ी आहे, दोस्त जो इहो राज़ आहे, मुंहिंजे रिश्तेदार जी मर्ज़ी आहे, उन्हनि जी इहो जेको आहे सो चाहत आहे, इन जे करे आउं मजबूर आहियां, ऐं इहो कमु करे छॾियां थो। लेकिन मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुस्लमान भाइरो, क़यामत जे ॾींहुं इहे दोस्त, इहे रिश्तेदार, इहे मिट माइट, अहबाब, इहे सभु जा सभु इंसान खां भॼी परे थी वेंदा। अकेलो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनी। मां जहिड़ो अज़ीम रिश्तो उहो बि जेको आहे उन टाइम ते इंसान खे यादि कोन हूंदो। माउ पंहिंजे मसइलनि में परेशान हूंदी, पंहिंजे हिसाबो किताब में परेशान हूंदी, पीउ पंहिंजे मसइलनि में परेशान हूंदो, हर इंसान ॿिए खां भॼंदो, घर वारियूं, रिश्तेदार, दोस्तो, अहबाब, इंसान अकेलो अलाह ताला जे साम्हूं हाज़िर थींदो। अल्लाहु अकबर! केॾी अजीब कैफ़ियत हूंदी, केॾो अजीब मंज़र हूंदो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मा मिनकुम मिन अहदिन सयुकल्लिमुहु रब्बुहु यौमल क़ियामा। फरमाए, तव्हां मां हर इंसान सां अल्लाह ताला खे क़यामत जे ॾींहुं हम कलाम थियणो आहे। अल्लाह ताला ॻाल्हाईंदो तव्हां सां, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां खां हिसाबो किताब वठंदो। तव्हां इंसान जे दरमियान, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दरमियान को बि वकील, को बि सफ़ाई पेश करण वारो न हूंदो। दुनिया जे अंदरि इंसान अणपढ़ियल आहे, अबोज आहे, ॻाल्हाइण जी सलाहियत कोन्हे, टाकिंग पावर कोन्हे, माण्हू ॿिए खे पंहिंजो जेको आहे सो वकील ठाहींदो आहे त मुंहिंजो मौक़िफ़ तव्हां पेश करियो, छो त तव्हांखे ॻाल्हाइण जी सलाहियत आहे, तव्हां ॻाल्हाइण में चालाक आहियो, सही ॻाल्हि खे ग़लति साबित करे सघो था, ग़लति खे सही साबित करे सघो था। लेकिन क़यामत जो ॾींहुं हूंदो जॾहिं इंसान खे पाण खे पंहिंजो हिसाबो किताब अल्लाह ताला जे साम्हूं ॾियणो पवंदो। पंहिंजी पूरी ज़िंदगी जो इंसान ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दरमियान, बाने ऐं अल्लाह ताला जे दरमियान को बि वकील ऐं सफ़ाई पेश करण वारो, को बि हिन जो तर्जुमान कोन हूंदो। अंदाज़ो लॻायो छाजे करे? छो त इंसान जेके गुनाह कया आहिनि उन्हनि खे उहो पाणी बहितर सम्झे थो त मूं छा छा कयो आहे दुनिया जे अंदरि। इन जे करे उहो पाणी पंहिंजे गुनाहनि जो एतराफ़ कंदो, गुनाहनि जो इक़रार कंदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि बारहा मक़ामात ते, खोड़ सारनि मक़ामात ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो, वत्तक़ू यौमन तुरजऊन फीहि इलल्लाह। उन ॾींहं खां ॾिजो यानी तव्हां सभिनी खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ मोटायो वेंदो। तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा मिट माइट, तव्हांजा अहबाब, अल अखिल्लाउ यौमइज़िन बाज़ुहुम लिबाज़िन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ून। फरमाए, दोस्त बि दुश्मन थी वेंदा, दोस्त बि दुश्मन थी वेंदा। जिन दोस्तनि खे राज़ी करण जे लाइ, जिन दोस्तनि खे ख़ुशि करण जे लाइ इंसान अल्लाह ताला खे नाराज़ करे छॾे थो, दोस्तनि खे राज़ी करण जे लाइ अल्लाह जे प्यारे पैगंबर इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतनि जी मुखालफ़त करे थो। फरमाए, इहे दोस्त क़यामत जे ॾींहुं दुश्मन हूंदा। हा, हिकिड़ी दोस्ती आहे, हिकिड़ो रिश्तो आहे फ़क़ति जेको क़यामत जे ॾींहुं क़ाइमु रहंदो। केॾो ख़तरनाक मरहला हूंदा, इंतिहाई ॾुखिया मरहला हूंदा क़यामत जे ॾींहं जा, पर हिकिड़ो ताल्लुक़ आहे जेको ताल्लुक़ क़यामत जे ॾींहुं क़ाइमु रहंदो। उहो कहिड़ो? फरमाए, इल्लल मुत्तक़ून, तक़वा ऐं परहेज़गारी जे बुनियाद ते, दीन जे बुनियाद ते जेका दोस्ती आहे, इहा दोस्ती, इहो रिश्तो एॾो अज़ीम रिश्तो आहे जेको क़यामत जे ॾींहुं बि कोन टुटंदो। औलाद माउ ऐं पीउ जो केॾो अज़ीम रिश्तो आहे, पुट ऐं पीउ जो केॾो अज़ीम रिश्तो आहे, पर इहे रिश्ता बि क़यामत जे ॾींहुं अहिड़ा मरहला ईंदा जॾहिं इंसान, पुट जेको आहे सो पीउ खां भॼंदो, पीउ जेको आहे पुट खां भॼंदो, माउ ऐं धीअ जो रिश्तो केॾो अज़ीम रिश्तो आहे। अल्लाहु अकबर! घरवारी ऐं मुड़ुस जो रिश्तो केॾो अज़ीम रिश्तो आहे, पर इहे सभु रिश्ता कुझु मौक़े ते टुटी बि वेंदा। पर फरमाए, तक़वा, परहेज़गारी, अल्लाह जे दीन जे बुनियाद ते जेके रिश्ता आहिनि, जेके दोस्तियूं आहिनि, जेके नाता ऐं ताल्लुकात आहिनि, इहे क़यामत जे ॾींहुं क़ाइमु रहंदा। यकीनन अॼु असां ऐं तव्हां
सिर्फ़ु इन रिश्ते जे तहत गॾु थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ करियूं था अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं असांजे इन रिश्ते खे क़ाइमु रखे असां सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जमा करे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इहो हिकिड़ो ई रिश्तो आहे जेको क़यामत जे ॾींहुं क़ाइमु रहंदो। त उन ई ॾींहं जे लाइ असां छा सोचियो आहे? दुनिया जे अंदरि इंसान वॾियूं महिनतूं करे थो हिन दुनिया ख़ातिर जेका आरज़ी आहे फ़ानी आहे बेबका आहे इन जे लाइ इंसान वॾी महिनत करे थो वॾी जफ़ाकशी करे थो जदोजहद करे थो लेकिन आख़िरत जे लाइ इंसान खे सोचणु घुरिजे त मूं पंहिंजी आख़िरत जे लाइ छा कयो आहे। जो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल पुछियो वियो अल्लाह जा रसूल ॿुधायो मन अक़ियसुन्नास व अज़मन्नास माण्हुनि में अक़िलमंद इंसान केरु आहे? अक़िल जो मयार छा आहे? कीअं असां परखे सघूं कंहिंखे सुञाणे सघूं त हीउ अक़िलमंद आहे हीउ इंसान बेवकूफ़ इंसान आहे? इनखे परखियूं कीअं सुञाणियूं कीअं उनजो मयार ऐं कसोटी छा आहे? मन अक़ियसुन्नास या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा प्यारा पैगंबर अक़िलमंद ऐं जेको आहे सो एहतियात वारी ज़िंदगी गुज़ारण वारो इंसान केरु आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मयार बयानु कयो अक़िल जो उहो मयार केॾो अज़ीम मयार आहे। उहो कसोटी अक़िल जी केॾी अज़ीम कसोटी आहे। अॼु दुनिया जे अंदरि तव्हां असां खां पुछियो वञे त अक़िलमंद इंसान केरु आहे? असां चवंदासीं अक़िलमंद उहो आहे जंहिं पंहिंजी औलाद खे सुठी तइलीम ॾिनी सुठा कारोबार खोले ॾिना सुठियूं नौकरियूं ॾिरायूं ऐं सुठी पंहिंजी दुनिया जे अंदरि जेको आहे सो ज़िंदगी बहितरीनु गुज़ारी अथसि सुठो माल मिल्कियत दुनिया जा असासा जेको आहे सो गॾु कया अथसि इनखे असीं ॾाढो अक़िलमंद होशियारु चऊं था। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके दुनिया जा सभ खां वॾा अक़िलमंद इंसान हुआ पाण अक़िल जो मयार छा था बयानु कनि? पाण फरमाइनि था मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत। शरीयत जे अंदरि अक़िल जो मयार इहो आहे अक़िलमंद उहो इंसान आहे जेको पंहिंजो एहतिसाब करे पंहिंजो जाइज़ो वठे पंहिंजो पाण खे चेक करे। असांखे ॿिए जे अंदरि वॾा नंढड़ा आइब जेके आहिनि उहे बि जल्दी नज़र ईंदा आहिनि पर पाण जे अंदरि पंहिंजे अंदरि वॾियूं ग़लतियूं बि नज़र कोन ईंदियूं आहिनि उनखे नज़र अंदाज़ करे छॾींदा आहियूं। इहा अक़िलमंदी न आहे इहा दानाई न आहे होशियारी ऐं सियाणप न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अक़िलमंद उहो इंसान आहे मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत जेको इंसान पंहिंजो एहतिसाब करे पंहिंजो जाइज़ो वठे पंहिंजो पाण खे चेक करे ऐं मौत खां पोइ वारी जेका ज़िंदगी आहे उन जे लाइ तयारी करे इहा अक़िलमंदी आहे। छो त इहो हिकु अहिड़ो सफ़र आहे अहिड़ो ॾुखियो ऐं कठिन सफ़र आहे जंहिंजो आगाज़ ऐं शुरूआत आहे पर उन जी इंतिहा उनजो इख़्तिताम कोन्हे। उन जे लाइ जेको इंसान तयारी करे थो उहो इंसान अक़िलमंद इंसान आहे। तव्हां असां जेकॾहिं पाकिस्तान मां सऊदी अरब में आया आहियूं तयारी करे आया आहियूं केरु साल जे लाइ आयो हूंदो असां 20 ॾींहंनि जे लाइ आया आहियूं को जेको 5 साल जे लाइ आयो हुजे पर हर इंसान जेको हिकु साल जे लाइ हिकु हफ़्ते जे लाइ 20 ॾींहंनि जे लाइ हिकु मुल्क मां ॿिए मुल्क में वञे थो हिकु शहर मां ॿिए शहर में वञे थो उहो पंहिंजी ज़रूरत जूं शयूं गॾु खणी वञे थो। जेकॾहिं उहो इंसान उतां सफ़र करे हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क जे तरफ़ ऐं उनजे जिस्म ते सिर्फ़ु हिकिड़ो कपिड़नि जो सूट पातल हुजे ॿियो उन वटि कुझु बि न हुजे असां चवंदासीं बेवकूफ़ आहे। पाकिस्तान खां सऊदी अरब वञे पियो ऐं का बि तयारी कोन अथसि पर जेकॾहिं को इंसान दुनिया हिन मां आख़िरत ॾांहुं रवानो थिए जेको इंतिहाई ॾुखियो सफ़र आहे जंहिंजो इंतिहा इख़्तिताम कोन्हे ऐं उन जे हथनि में कुझु बि न हुजे ख़ाली दामन ख़ाली झोली रवानो थी वञे त छा इहो अक़िलमंद इंसान आहे? कॾहिं बि न। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत मौत खां पोइ वारी ज़िंदगी जे लाइ तयारी करण वारो इंसान अक़िलमंद इंसान आहे। इहो ॾाढो इंसान आहे इहो होशियारु इंसान आहे जेको मौत खां पोइ वारी ज़िंदगी जे लाइ तयारी करे थो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़ुरान करीम जे अंदरि बेशुमार मक़ामात ते अल्लाह सुब्हानो व तआला पंहिंजे ॿारनि खे इहो ॾींहुं यादि ॾियारायो आहे ऐं गॾोगॾु अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे त उन जी तयारी करे अचो। फरमाए फमन कान यरजू लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। तव्हां मां जेको माण्हू अल्लाह सां मुलाक़ात जी यकीन रखे थो उनजो अक़ीदो आहे त मूंखे क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला सां मिलणो आहे मूंखे ज़िंदा कयो वेंदो जंहिं रब मूंखे पहिरीं दफ़ा पैदा कयो आहे उहो मुंहिंजो ॿाझारो रब इन ॻाल्हि ते ताक़त रखे थो त वरी मूंखे ॿीहर ज़िंदा करे। फरमाए उन इंसान खे घुरिजे जंहिंजो इहो अक़ीदो आहे। हिकिड़ा त उहे माण्हू आहिनि
जिन जो ज़हन इहो आहे त मौत इंसान खे ख़ात्मो करे छॾे थो, बसि उन खां पोइ इंसान जो जिस्म ॻरी वञे थो, मिटी थी वञे थो। मके जे मुशरिकनि जो बि इहो ई अक़ीदो, इज़ा मितना वकुन्ना इज़ा तुराबन व इज़ामा अइन्ना लमबऊसून, छा असीं जॾहिं फौत थी वेंदासीं, हॾियूं थी वेंदासीं, मिटी थी वेंदासीं, छा असांखे उथियारियो वेंदो? असांखे केरु उथियारण ते ज़िंदा करण ते क़ादिर न आहे। अल्लाह ताला फरमाए थो जेको इंसान अक़ीदो रखे थो त मूंखे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़िंदा कंदो, उथियारींदो, उनखे त नेक ऐं साले अमल करणु घुरिजनि। पर गॾोगॾु अल्लाह सुब्हानो ताला उन इंसान खे परहेज़ बि ॾेखारी आहे, परहेज़ बि ॿुधाई आहे। छो त असां जॾहिं मरीज़ डॉक्टर वटि वेंदो आहे, डॉक्टर उनखे ट्रीटमेंट दवा ॾींदो आहे त गॾोगॾु परहेज़ बि ॿुधाईंदो आहे। जेकॾहिं परहेज़ बि कंदो, दवा बि इस्तेमालु कंदो त पोइ उहा दवा बि कम जी आहे, फ़ाइदेमंद आहे। पर जेकॾहिं परहेज़ न करे, सिर्फ़ु दवा खे इस्तेमालु करे त पोइ दवा कंहिं कम जी कोन्हे। अल्लाह सुब्हानो ताला फरमायो फमन कान यरजू लिक़ा रब्बिही फलयअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा, नेक अमल करे पर अल्लाह सुब्हानो ताला सां इबादत में कंहिंखे शरीक न करे। छो जेकॾहिं शिरक कयाई त हिन जूं नेकियूं ज़ाया थी वेंदियूं, पोइ हिन जूं नेकियूं तबाह थी वेंदियूं। अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ आहे जेका मूं चंद नसीहतूं कयूं आहिनि, पंहिंजो पाण खे तव्हांखे अल्लाह ताला उन ते मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे आख़िरत जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं शिरक जहिड़े जेको आहे सो गुनाह खां अल्लाह ताला असां सभिनी मुस्लमान खे महफ़ूज़ रखे। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।